ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि विशेषतायूं प्रभु प्रसाद हूंदियूं। असां आत्मा में जो बि विशेषतायूं आहिनि न, जेके असां पंहिंजी होशियारी सम्झंदा आहियूं, पंहिंजो हुनर सम्झंदा आहियूं, लेकिन उहा प्रभु प्रसाद आहे। हर आत्मा खे कोई न कोई विशेष गुण, विशेष शक्ति प्राप्त हूंदी आहे, सम्झ प्राप्त हूंदी आहे। अगरि असां जीवन में उन विशेषताउनि खे ध्यान में रखी करे हलूं ऐं हिक में बि उहो विशेषता ॾिसी हलूं त असांजे जीवन में आपे ई सुख शांति अची वेंदी। है न? जीवन में असांखे आपे ई सुख शांति कॾहिं ईंदी? जॾहिं असां विशेषताउनि खे ॾिसंदासीं ऐं उनखे प्रभु प्रसाद सम्झंदासीं। छो जो ॾिसो, प्रसाद बि हमेशह माण्हू बांटे करे खाईंदा आहिनि। है न? अगरि कोई बि चीज माण्हू प्रसाद जे नाम ते ठाहींदा आहिनि त चईंदा आहिनि सभु खाईंदा, सभिनि खे थोरो थोरो ॾियो, ख़ुदि बि खाईंदा। त उहा ई असां में जो विशेषता आहे, असांखे उन विशेषता खे कर्मनि में लाइणो आहे। विशेषताउनि खे कर्मनि में लाए करे ख़ुदि बि उनजो फ़ाइदो वठो, ॿियनि सां बि, ॿियनि खे बि उनजो फ़ाइदो करायो। भई अगरि तव्हांखे रोटी सुठी ठाहिणी ईंदी आहे त तव्हां रोटी सुठी ठाहे करे ख़ुदि बि खाओ, ॿियनि खे बि खारायो। तव्हांखे ॿाहिरां जो कमु सुठो ईंदो आहे त तव्हां ख़ुदि बि कमु करो, ॿियनि जा बि करो। भई सुख त मिले न। स्पेशली अॼुकल्ह जी लेडीज़ ज़्यादा ध्यानु ॾियनि, है न? अगरि हिकु लेडी शांति सां वेही सोचे, अगरि हिकु लेडी शांति सां वेही सोचे भई मूं में छा विशेषता आहे, मुंहिंजे ॿारनि में छा विशेषता आहे, मुंहिंजे पति में छा विशेषता आहे, ससु सोचे भई मुंहिंजी नुंहं में छा विशेषता आहे, हिन पोतरनि दोतरनि ॿारनि में छा विशेषता आहे, पति ईअं सोचे, हर हिकु घर में सोचे करे हले त असांखे असांजो जीवन ॾाढो सुठो थी वेंदो। है न? कंहिंसां रीस न करो। उनजो ॿार, उनजी नुंहुं, उनजी ससु छा बि करे थी, लेकिन मुंहिंजी ससु में छा सुठी ॻाल्हि आहे, मुंहिंजी नुंहं में छा सुठी ॻाल्हि आहे, मुंहिंजे ॿारनि में छा सुठी ॻाल्हि आहे, मूंखे हुनखे पकड़े करे हलणो आहे न। हाणे जॾहिं असां कोई चीज वठी ईंदा आहियूं त हिकु बार वठी आयासीं त वठी आयासीं, हाणे जहिड़ी बि आहे, भई चेंज हितां हूंदी चेंज कराए सघंदासीं, पर कई बार सोचदा आहियूं चलो अची वई त अची वई, है न? अगरि असां किथे ॿाहिरां खां घुराई आहे ऐं वापसि रिटर्न न थियणी आहे त जेकी अची वई त अची वई, है न? जेकी अची वई त अची वई। उहो ई असांखे सोचणो आहे कि जो जहिड़ो बि आहे, सम्झो तव्हां वटि जो बि ॿार, जो बि आत्मा आई आहे, हुनमें जो बि विशेषता आहे हुनखे तव्हांखे एक्सेप्ट करणो ई पवंदो, है न? अगरि तव्हां नथा करो त तव्हांजी ॿार बुद्धि आहे, जिद्दी, अहंकारी, ये नुक़सानकारक आहे न। ये इंसान खे जॾहिं उहा ॻाल्हि ईंदी आहे न तॾहिं सम्झ में न ईंदी आहे। जॾहिं कुझु गड़बड़ थी वेंदी आहे न, पोइ माण्हुनि खे सम्झ में ईंदी। जॾहिं कुझु गड़बड़ थी वेंदी त माण्हुनि खे सम्झ में ईंदी, चईंदा अच्छा तंहिंखां त हुई, जहिड़ी बि हुई उहा सुठी हुई। अॼु माण्हू पहिरियों वैल्यू नथा करनि। त असांखे अॼु बाबा छा था चवनि कि तव्हांजी विशेषता प्रभु प्रसाद आहे। पंहिंजी विशेषताउनि खे कर्मनि में लायो, ख़ुदि जे लाइ बि लायो, ॿियनि जे लाइ बि हुनखे कर्म यूज़ करो, त ई तव्हांजे जीवन में तव्हांखे सुख शांति मिलंदी। न त कोई
जीवन जो कोई वैल्यू ई न रही। अगरि तव्हां सोचो तव्हांखे सुठी रोटी ठाहिण ईंदी आहे, लेकिन तव्हांखे लॻे थो की न मां सॼो ॾींहुं रोटी थोरी ठाहींदमि, है न, लेकिन तव्हां में उहो विशेषता आहे, भले ई तव्हां ॿियो बि कमु करो, है न, लेकिन पंहिंजी हुन ड्यूटी खे न छॾो। अॼु लेडीज सोचनि था, पहिरियों ॾिसो छोरियुनि जीवन में माण्हू छा था करनि, चाहे छोरा चाहे छोरियूं, जॾहिं पढ़ाई जो समय आहे त माण्हुनि खे पढ़ाई पुॼंदी न आहे। सिर्फ़ु पढ़ाई 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 न, अगरि जीवन में तव्हांजे ॿारनि खे ड्रॉइंग, सिलाई, डांसिंग जो बि सुठो लॻे थो न हुननि खे करणु ॾियो। भले पढ़ाई बि पढ़नि, लेकिन हुन सां गॾु उहो बि कंदा रहंदा न, त छा थींदो, न त माण्हू छा करनि, शादी खां पोइ जॾहिं उहा कंहिंजी नुंहुं कंहिंजी ज़ाल ठही वेंदी आहे न, पोइ उहो ॾिसंदी, अच्छा मुंहिंजी ॾेराणी हीअ सिखल आहे, मुंहिंजी ननंद हीअ थी करे, मां बि करां। त हीअ त अज्ञानता थी वई न, हीअ त ग़लति ॻाल्हि आहे न। जॾहिं तव्हांखे टाइम मिले थो शादी खां पहिरियों, एॾा साल मिलनि था, हुन में तव्हां पढ़ाई लिखाई जो करणी आहे करो, ड्रॉइंग डांसिंग जो करणी आहे करो। शादी खां पोइ ॿार पैदा करण खां पोइ तव्हां पंहिंजी ड्यूटी न संभाले करे डांस सिखो, ड्रॉइंग करो, इहे सभु करो, त इहे त ग़लति ॻाल्हि आहे न। पोइ ॿार छो था पैदा करो, हुनखे केरु संभाले ॿुधाए, है न, हुनजी ड्यूटी अॼुकल्ह जो इंसान सम्झे नथो, त हिन ते बोझ चढ़ंदो आहे। पहिरियों तव्हांजी ड्यूटी आहे जेसिताईं ॿार सम्झे न, ईअं न पोइ कंहिंखे सम्झायो न, कंहिंजी नुंहुं या ससु सम्झाए नुंहुं खे, त हुनखे चिड़ मचंदी आहे, त उहो सॼो गुस्सो पोइ ॿार मां कढंदी। हीअ त अज्ञानता थी वई न। त पढ़ाई लिखाई स्कूलनि में इहे थोरी सेखारींदा आहिनि। इन करे तव्हांजे ॿार जी जो इच्छा आहे न, हुनखे पढ़ाई जे बंधन में न ॿंधो। चलो जेतिरो पढ़े थो ठीकु आहे, लेकिन अगरि हुनखे हाणे कुझु सिखण जी इच्छा आहे, न त पोइ शादी खां पोइ माण्हू ॾिसनि था, पोइ रीस करनि था, पोइ पंहिंजी हस्बैंड बि वियो वीचारो, माउ खां बि छुड़ाए छॾियईं, ॿार बि ईअं रुले थो, पति बि ईअं थिए थो, ख़ुदि आराम सां डांसिंग सिंगिंग सॉन्ग अलाए छा छा सिखनि था। त पहिरियों या त तव्हां पहिरियों ससु खे चओ, चल तूं जो संभाले थी संभाल, मां पंहिंजो इहो सिखंदमि। हाणे ससुनि खे बि कढी था छॾो, पोइ घर बि नथा संभालो, पोइ केरु करे ॿुधायो। बसि कल्ह कंहिंखे चओ त झटि डिप्रेशन में था अची वञनि, सुसाइड था करे छॾनि, घर खां हली था वञनि। त अहिड़ी सिचुएशन घर घर में आहे, सभु माण्हू परेशान आहिनि हिक ॿिए सां। पर हाणे अहिड़ी सिचुएशन में परमात्मा चए थो छा करूं, ज्यादा चईंदासीं त ज्यादा चईंदो आहे, कोई ससु नुंहुं खे ज्यादा सम्झाए, पति न ॾे हुनखे पैसा, त उहो चईंदी मां वञा थी, मुंहिंजो पीउ न खाराए सघंदो आहे छा, मां सुसाइड थी करां वञी। पोइ छा करनि माण्हू, न त इहे असांखे पहिरियों खां ई सोचणो आहे कि अहिड़ी सिचुएशन में तंहिंखां तव्हां जो करे था सघो शांती सां करो। चलो नुंहुं नथी करे, तव्हां जो करे सघो था करो, हुनजी जो विशेषता आहे चलो ठीकु आहे करो। लेकिन कॾहिं बि अॼु पंहिंजे ॿारनि खे शादी कराइण खां पहिरियों बि हुनखे सुठी रीति सम्झाए करे, भई शादी खां पोइ इहा ज़िमेवारी आहे, तव्हांखे पहिरियों इहा ज़िमेवारी निभाइणी आहे, न त बोझ चढ़ंदो आहे। अंध बसि हा भई उमिरि थी वई छोरी जी शादी करे, छोरे जी शादी करे, अञा सिखी त आहे न कुझु, अञा ख़ुदि जी इच्छाऊं एॾी अथसि, अञा उहो ख़ुदि जो ई बोझ नथी खणी सघे, त शादी खां पोइ चईंदा आहिनि सिखी वेंदा, लेकिन अॼुकल्ह उहो ज़मानो न आहे सिखी वेंदा, छो कि अॼुकल्ह फोन आहिनि न माण्हुनि खे। पहिरियों त चईंदा आहिनि सिखी वेंदा, छो कि पहिरियों वारा शादी करे मायूं फोन थोरी खणी ईंदियूं हुयूं। अॼुकल्ह त छोरो ई चईंदो फोन ॾेसि। पहिरियों वारी मायुनि खे माण्हू घर जो कमु कराईंदा, अॼुकल्ह जा छोरा चवनि था असांजी ज़ाल कमु छो करे।
बिगाड़ण वारा बि ख़ुदि आहिनि। पोइ छा करे सॼो ॾींहुं, है न। त इन करे हर हिक खे सम्झाइण, हर हिक खे पालण ॾाढो ई मुश्किल आहे हिन दुनिया में। छो जे माण्हू सम्झे थो मां होशियार आहियां, लेकिन असांखे विशेषतायूं के ॾिनियूं आहिनि, भॻवान ॾिनियूं आहिनि। असांखे भॻवान खे यादि करे हुन विशेषताउनि खे कर्म में लॻाइणो आहे। ख़ुदि बि हुन विशेषताउनि जो यूज़ करो, ॿियनि खे बि हुनजे सुख ॾियो। पोइ छा, अगरि तव्हांखे रोटी सुठी ठाहिण ईंदी आहे त तव्हां डिॼो छो था? कई माण्हू डिॼंदा आहिनि, चईंदा आहिनि न न मां न ठाहे ॾींदमि, न त सॼो ॾींहुं मुंहिंजो मथो खाईंदा कि तूं ई रोटी ठाहे। सुठो आहे भई, असांजो पुण्य जो खातो जमा थींदो। न न मां त नथी करां, न त सॼो ॾींहुं मूंखे चईंदा तूं ई सिलाई कर, तूं ई इहे सभु कर। अरे त कर्म क्षेत्र में कर्म करण आया आहियूं, कुझु त कंदासीं न। तव्हांखे सॼो ॾींहुं केरु थो चए? तव्हां चओ मां एतिरो ई करे सघंदी आहियां, मुंहिंजा न इहो कमु आहे। त इहे असांखे ॾाढो जीवन में ध्यानु ॾेई करे जीवन जीअणो आहे। ईअं ई बेक़ाइदे जीवन न जीअणो आहे, जो आयो उहो कयो, जो आयो जो ॻाल्हायो, मर्ज़ी आई त कई, मर्ज़ी आई त न कई। न, थोड़ा शांती सां, धैर्यता सां, ख़ुशी ख़ुशी सां असांखे जीवन जीअणो आहे। सभिनि खां पहिरियों जेतिरो थी सघे फ़ोननि ते कम ॻाल्हायो। जेतिरो माण्हुनि सां कनेक्शन असांजो घटि हूंदो, ओतिरो भॻवान सां कनेक्शन जुड़ंदो। ऐं हिन समय सभिनि खां ज्यादा ज़रूरी आहे 24 घंटे असांजो भॻवान सां कनेक्शन जुड़ियल रहे। छो दुनिया में अहिड़ियूं वाइब्रेशन उल्टा सुल्टा फैलनि था, माण्हू जोश में अची करे कुझु बि थो करे छॾे। हिन समय माण्हू जोश में अची करे कुझु बि थो करे छॾे, हुनखे कुझु सम्झ ई न आहे कि मां छा थो करां, छा नथो करां। हाणे ॾिसो दिवाली जे समय में केॾो मतिलबु कहिड़ी अशांती आहे मन में। माण्हू वटि पैसो न आहे, लेकिन मन में अहिड़ा संकल्प अचनि था, हीअ कर, हीअ कर, हीअ कर। शरीर हले नथो, पर माण्हुनि खे लॻे थो सफ़ाई कर, हीअ कर, हीअं कर। छो जी सभु जॻह माण्हू सोचनि था न सफ़ाई करूं, इहे वठी अचूं, इहे वठी अचूं। त असां वटि अगरि असांजो शरीर ठीकु आहे बि न, लेकिन उहो जेका वाइब्रेशन था फैलनि न सफ़ाई करण जा, उहो माण्हुनि खे वेहण नथा ॾियनि। हू माण्हू जल्दी 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 त हीअ केरु थो चए दिवाली में ई सफ़ाई कबी आहे? बाक़ी साल भर सुम्ही पओ, है न। तव्हां हर महीने पंहिंजे घर जी थोरो बहुत सफ़ाई कंदा रहो। हर 3 महीने में कोने अंदर कोई न कोई अलमारी, कोई न कोई जगह साफ़ कंदा रहो। एॾी गंदगी थींदी ई न, पोइ तव्हांखे एतिरो बोझ थींदो ई न। केरु थो चए दिवाली जे समय ही चीजियूं वठणियूं आहिनि? ये असांजी सोच आहे। असल में तो छा आहे कि लक्ष्मी नारायण जी दुनिया ई सत्य हुई, पूरी दुनिया ई स्वच्छ हुई। अॼु माण्हू पंहिंजे घरनि खे साफ़ करे थो, ॿाहिरि किचिरो फिटी थो करे, है न। ये असांजी सोच आहे। असली साफ़ सफ़ाई त पंहिंजे मन जी शुद्धता रखो। हू त हुननि जी त पूरी दुनिया ई ॾाढी सुठी हुई, पूरी दुनिया में ई कचिरो न हुयो। हुनजे यादि ये दिवाली मतिलबु जॾहिं लक्ष्मी नारायण राज गद्दी ते वेठा हुया न, उनजो यादगार आहे। जीअं माण्हू शादी खां पोइ रिसेप्शन कंदा आहिनि न, त उन्हनि जी रिसेप्शन पार्टी जो यादगार दिवाली आहे, है न। त उन्हनि जी दुनिया में हर हिकु आत्मा ॾाढी शुद्ध हुई, हर हिकु आत्मा जो शरीर ॾाढो तंदुरुस्त सतो प्रधान तत्वनि सां ठहियलु हो। अॼुकल्ह ॾिसो सभिनि जो शरीर त कहिड़ो लॻो पियो, पोइ हुन शरीर जे मथां महांगा महांगा कपिड़ा था पाइनि। त असांखे त्योहार जो सही अर्थ न पतो आहे, हिन करे असां स्थूल चीजनि में फसूं था न। कोई माण्हू सोचे थो मां फ्रिज वठां, उनजो संकल्प तव्हां वटि अचे थो, लेकिन तव्हां वटि एॾा पैसा आहिनि न, लेकिन तव्हांखे संकल्प अचे थो मां फ्रिज वठां। पोइ माण्हू नथो वठी सघे त उदास थो थी वञे, पोइ दुखी थो थी वञे कि मूं वटि पैसा न आहिनि, मां फ्रिज नथी वठी सघां, मूंखे दिवाली ते ॾाढी इच्छा आहे मां फ्रिज वठां। अरे
उहो त दुनिया में त माण्हू जीअं कोरोना जो वाइब्रेशन फैलियो न, केॾो तेजी सां फैलियो। कोरोना एॾी ख़राब बीमारी न हुई, लेकिन माण्हुनि जी सोच इनखे ॾाढो ख़राब करे छॾी। अधु माण्हू त इन ई सोच में मरी विया, शरीर छॾे छॾनि आत्मा, कि हाणे असां जिंदा न रही, मूंखे कोरोना थी वियो बसि हाणे मां जिंदा न रही सघंदमि, मुंहिंजो शरीर हाणे न हली सघंदो। अधु माण्हू त सोच जे कारण ई शरीर छॾे छॾनि, अधु माण्हुनि जी आत्मा त इहे जेका असां दुनिया में कोई बि त्योहार ईंदो आहे न त ॾिसो उहो लहर कीअं फैलदी आहे। अॼु माण्हुनि जी लहर फैलदी सफ़ाई करण जी फैले थी, पर सोचे तो इहे बि करां, इहे बि करां, इहे बि करां, इहे भई जेतिरो शरीर खां पुॼो था, जेतिरो तव्हां करे था सघो ओतिरो करो। कोई न बि करे थो त हुनजी मर्ज़ी, हुनजो घर, है न। अॼु माउ पीउ त भई ॿारनि खे घर ॾिनई, अगरि नुंहुं घर खे सुठो नथी रखी सघे त उहो त हुनजो दोष न, असां त हुनखे सम्झाए सघंदा आहियूं। हुनमें जेतिरो ॾिसो, अॼु इंसान कोई बि कंहिंखां सिखणु पसंदि नथो करे, यूट्यूब में ॾिसंदो, इंस्टा ते ॾिसंदो, लेकिन अगरि कोई हुननि खे फ्री फोकट एडवाइस ॾींदो न घर में कि ईअं कर त ठीकु थी वेंदो, उहो हुनजी एडवाइस जी वैल्यू न आहे। अॼु घरनि में वॾनि खे गेट आउट छो था करनि, वॾनि जी राय खे इग्नोर छो था करनि, छो जी अॼुकल्ह जा वॾा केरु आहिनि, इंस्टाग्राम, यूट्यूब, तंहिंखां त हिननि ते माण्हू वीडियो विझी छॾे, भई इहे साफ़ नथो थिए त हीअ विझ, हीअं कर, त माण्हू त बि ॾिसनि था। लेकिन फ्री फोकट अगरि ससु चए न हीअं कर त न ॿुधंदा, ऐं इंस्टा ते ॾिसंदा हा भई उहो बि सफ़ाई थी करे त मां बि करां। त ज़माने जे हिसाब सां असां बि हलूं, भई माण्हू साम्हूं वारो त ॿुधे नथो, हीअं चऊं त चईंदा अरे मुंहिंजी ससु त ईअं ई आहे, पुराणे ज़माने जी ससु चईंदी अरे मुंहिंजी नुंहुं त ईअं ई आहे। उहा ई चीज यूट्यूब इंस्टा ते ॾिसंदा त हा इहा सही आहे। त सोच ॾिसो दुनिया में माण्हुनि जी सोच कीअं थी हले, त इहो थींदो आहे ज़माने जे हिसाब सां हलणु, तॾहिं असांखे बुरो न लॻंदो। तॾहिं हिकु सस खे बुरो न लॻंदो कि मुंहिंजो नुंहुं चयो नथी मञे, है न। अॼु लॻण में त अगरि ज्ञान न हूंदो त बुरो त लॻंदो ई सही। अॼु नुंहुं पंहिंजी ससु जो नथी ॿुधे, उहो ई कमु हुनजी माउ चए थी त कंदी, त सस खे बुरो त लॻंदो ई सही, इहे त नेचुरल कलयुगी दुनिया जे हिसाब सां आहे। लेकिन असांखे परमात्मा ज्ञान हिन करे ई ॾियनि था न, हिन में बि शुक्र मानो, असांखे हुन आत्मा जो जीवन ठाहिणो आहे न, असांखे हुन आत्मा खे सिखाइणो आहे कि इहो कमु हीअं कबो आहे। अगरि उहो असांखां नथी सिखे, पंहिंजी माउ खां सिखे थी त चल सिखे त थी, इन में बि शुक्र, कम से कम हुन जीवन में सिखियईं त सही। असांजो फर्ज़ु हुयो असां सिखायोसीं, चयोसीं, नथी मञे त न करे। अॼु स्टूडेंट हिकु टीचर खां न सिखंदो, उहो ई पढ़ाई ॿी टीचर सम्झाईंदी न, त इहो बि ॾिसो आत्मा जो कनेक्शन आहे न। चलो ठीकु आहे, असांखे कहिड़े झंझट में फसणो आहे, चलो कंहिंसां बि सिखे थी न, बसि घर में शांती रहे, घर में साफ़ सफ़ाई रहे, घर में ख़ुशी ख़ुशी सां रोटी ठाहे, इहे बि हिकु ॾिसो गुण थींदो आहे। पंहिंजी विशेषताउनि खे कम में लायो ऐं हुन सां ॿियनि खे सुख ॾींदा, तॾहिं ई असांजो दुआनि जो खातो वधंदो, तॾहिं असांजो पुण्य जो खातो वधंदो, उहो ई खणी वेंदो, ॿियो न खणी वेंदो। अॼु अगरि तव्हां घर गृहस्थी हलाईंदे हुए घर गृहस्थी जी पूरी ज़िम्मेवारी नथा निभायो, भले तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जो बि करो था, लेकिन दुनिया में ये सम्झणो खपे कि हर हिक जी या त संबंध ई न रखो, या त संबंध ई न रखो, न चलो माउ पीउ सां त रखिणो ई पवंदो न, ज्यादा कंहिंसां त रखो ई न, भाउ भेणनि सां बि तव्हांजी मर्ज़ी आहे, पर माउ पीउ सां रखिणो पवंदो, छो जी हुननि असांखे शरीर ॾिनो आहे, त इहो असांजो कर्ज़ु हूंदो आहे। अगरि भाउ भेणनि बि तव्हांजी पालना कई आहे त हुन सां बि तव्हांजो कर्ज़ु चढ़ियल आहे, भई जो जंहिंजी पालना कंदो आहे न, उहो हुन सां हिसाब किताब आहे ई सही। हाणे अगरि वॾी भेण
नंढी भेण खे पालियो अथई, उथारियो अथई, सुम्हारियो अथई, नंढेपन में हुनजी सुसी पोटी साफ़ कई अथई, हुनखे पढ़ायो अथई, त उहो कर्ज हूंदो ई आहे न। अॼु फ्री फोकट में कोई सनानु कराईंदो ॿार खे, कोई ॿार खे संभालण वारी बि रखे, कोई पैसा त वठंदी, है न। कोई ॿार खे फ्री में थोड़ी पढ़ाईंदो, पैसा त वठंदी। ऐं जंहिं भेण अगरि नंढी भेण खे पालियो अथई त उहो पैसा त न वठंदी, लेकिन उहो कर्ज त चढ़ी वियो न। इहे त असां संबंधनि में फसा आहियूं, ये मां मुंहिंजे पीउ, लेकिन असली त हूंदो आहे हिकु आत्मा जो हिकु ॿी आत्मा सां कर्ज चढ़ंदो आहे, हिसाब किताब चढ़ी वेंदो आहे। ये त असां ॾिसंदा आहियूं भई न वॾी भेण हुई इन करे हिन नंढी भेण खे पाले, लेकिन परमात्मा त चईंदा आहिनि कि हुन आत्मा हुनजी मदद कई, हुन आत्मा हुनजी मदद कई त अगरि पिछले जन्मनि जो हुनजो हूंदो त उहो पूरो थी वियो, लेकिन अगरि हिन जन्म में हुन कई नंढी भेण जे शरीर में जो आत्मा आहे त उहो हुनखे ॾियणो पवंदो। आत्मा जो हिसाब किताब थींदो आहे। असां त सम्झंदा आहियूं भई इहे माउ पीउ आहिनि त हिननि इहे कंदा आहिनि न, लेकिन ॾिसो अॼुकल्ह माउ पीउ बि चई था छॾनि कि मां हिनजो ॾिस मां तोखे एॾो कयो, हाणे मां नथी करे सघां त तोखे मुंहिंजी पालना करणी खपे न। हीअं चईंदा आहिनि न, माउ पीउ बि चईंदा आहिनि, या वॾा ॿिया बि चईंदा, ॾिस तुंहिंजी हिन मदद कई त तोखे करिणो खपे न, तुंहिंजी माउ बि तोखे पालई त तूं बि पाल। त इहे आत्मा जो हिसाब किताब थींदो। उन समय माउ पीउ भाउ भेण पुट धीउ सभु ख़तम थी वेंदो, उन समय आत्मा जो हिसाब किताब रहिजी वेंदो। त असांजा जो बि गुण विशेषतायूं आहिनि न असां में, उन विशेषताउनि खे कार्य में लॻाए करे अगरि असां हिक ॿिए खे सुख ॾींदासीं न, त इन सां असांजो हुननि पालियो आहे, असां हुननि खे हिन चीज जो सुख ॾिनो त पोइ चुकतो थी वियो। हर हिकु आत्मा हिन समय तव्हांजे घर में जेतिरा बि माण्हू आहिनि, तव्हां सभु हिकु घर में आयो ई हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो करण लाइ ऐं खेल खेॾण लाइ, न खेल खेॾणो ई आहे न असांखे। त सम्झो खेल खेल में तव्हांखे सुठी रोटी ठाहिण ईंदी आहे, कंहिंखे झाड़ू पोछो सुठो करणु ईंदो आहे, कंहिंखे ॿाहिरां जो कमु सुठो ईंदो आहे, कंहिंखे कुझु धंधो करण जो कमु सुठो ईंदो आहे, त चलो उहो पैसा कमाए मां इहे घर थी संभालां। तव्हां हीअं छो था सोचो कि घर जो कमु नंढो आहे? तव्हां हीअं छो था सोचो कि मां सॼो ॾींहुं झाड़ू पोछो ई कंदी रहां, छा कपिड़ा ई धोईंदी रहां, है न। त पंहिंजी ज़िम्मेवारी खे सम्झो। पर कई बार छा थींदो आहे, माण्हुनि खे ॾिसी करे चओ, कॾहिं कॾहिं कंहिं ॿार खे या कंहिं माण्हू खे असां ज्यादा सेखारींदा आहियूं न, हुनजो मथो भारी थी वेंदो, है न। जीअं शरीर में अगरि असां कंहिंखे ज्यादा खारायूं, कंहिंजो शरीर त ॾाढो ई खाई सघंदो आहे, कंहिंजो शरीर थोरो ई खाईंदो, हुनजे शरीर में थोरो ई खाओ डाइजेस्ट थी वेंदो, है न। त इहे असांखे ॾिसणो आहे कि कहिड़ी आत्मा केतिरो ॿुधी करे धारण करे कर्मनि में लाहे थी सघे। चाहे हीअं न सम्झो नुंहुं आहे त उहा सभु सम्झंदी, अॼुकल्ह जे ज़माने में ॾाढो सोचे सम्झी करे कंहिंखे चओ, छोजी कई माण्हुनि खे अगरि असां कोई अहिड़ी ॻाल्हि चई छॾींदा आहियूं न त उहे सहन न करे पाईंदा आहिनि, पोइ या त उहे डिप्रेशन में हली वेंदा आहिनि या सुसाइड करे छॾींदा आहिनि। जीअं सम्झो तव्हां पंहिंजे ॿार खे चयो मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे तूं डॉक्टर ठहो, हाणे तव्हां त चई छॾियो, लेकिन उहो ॿार खे पढ़ाई सम्झ में अचे नथी, तव्हां चई छॾियो, हुन ॿार एडमिशन बि वरितई, पढ़ाई बि पढ़ी, एग्ज़ाम बि ॾिनई, लेकिन अगरि उहो हुन में पास न थियो त उहो इहे सोचे करे उनजो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। उहो इहा एक्सेप्ट न करे पाईंदो कि मां पंहिंजी माउ जी इच्छा नथी पूरी करे सघां, त उहो सोचंदो आहे कि हिन जीवन में मूंखे रहण जो कोई हक़ ई न आहे। कई माण्हू एॾा इमोशनल थींदा आहिनि, इन करे सोचे सम्झी करे पंहिंजे ॿारनि खे बि कॾहिं ईअं न चओ तूं इहे पैसा वेस्ट थी करे, तोखे पढ़णो लिखणो त अथई न, बसि घुमण खाइण खपई,
छो कि कॾहिं कॾहिं ॿार बि आहे न उन ॻाल्हि खे ॾाढो सीरियस खणी वठंदो आहे कि मम्मी मूंखे चए थी कि तोखे बसि घुमण खाइण खपई, पढ़ाई लिखाई त करणी कोन थी, त मां अॼु खां कुझु खाईंदमि ई न, मां अॼु पढ़ा नथो त मां कुझु खायां बि न, काॾे वञा बि न। पोइ वेही तव्हां उन्हनि खे सम्झायो। पंहिंजे शब्दनि ते ध्यानु ॾियो। चाहे तव्हांजी नुंहुं बि आहे न, तव्हांजी नुंहुं बि अगरि जेतिरो सम्झी थी सघे, हाणे जॾहिं उहो पंहिंजे उन घर खे घर सम्झंदी तॾहिं त साफ़ सफ़ाई रखंदी न, है न। ऐं 10 माण्हुनि सां फोन ते ॻाल्हाईंदी त हुनजो 10 तरीक़े दिमाग़ हलंदो, 10 तरीक़े सां दिमाग़ हलंदो, ऐं असां हुनखे ॿियो चऊं था त 11हों तरीक़ो, ऐं उहो तव्हांखे प्रायोरिटी ॾे नथी, ऐं असां हुनखे गुस्से गुस्से में कुझु बि चई छॾूं, उल्टो सुल्टो ॿुधाए छॾूं, किथे हुनजो दिमाग़ फिरी वञेसि, चए त मां त कुझु बि नथी करे सघां, किथे कुझु ग़लति कमु करे छॾियईं त ॿियो प्रॉब्लम थी। तॾहिं परमात्मा असांखे चईंदा आहिनि कि हर हिक जी विशेषता ॾिसी, ख़ुदि जी बि विशेषता ॾिसी हुन अनुसार हलंदा हलो। कलयुगी घोर दुख पाप जी दुनिया हले थी, जेतिरो थी सघे हिक ॿिए सां मिली जुली करे ख़ुशी ख़ुशी रहो। ॿार पढ़े थो ठीकु आहे, नथो पढ़े चलो कुझु न कुझु हुनखे कम में बिज़ी रखो, नुंहुं कुझु बि करे थी तव्हां बि प्यार सां कुझु न कुझु हुनखे बिज़ी रखो। ससु सहुरो कहिड़ो बि हुजे, घर में कोई कहिड़ो बि हुजे, असांखे बसि ध्यानु ॾियणो कोई ग़लति राह में न फसी वञे, कंहिंजी ग़लति सोच न हले। छो कि अॼुकल्ह इंसान आहे न, साम्हूं भले ई असांजे अॻियां सुठो नज़र अचे थो, लेकिन माण्हुनि जे अंदरि न दिमाग़ में कुझु उल्टी सुल्टी ॻाल्हियूं थी हलनि। पोइ कॾहिं बि माण्हू जॾहिं उहा ॻाल्हि हलदी रहंदी आहे न, पोइ माण्हू कॾहिं बि कुझु बि करे था छॾनि, त कंहिंजो बि पतो नथो लॻे कि हिननि जे मन में छा थो हले। मन में कोई बि ग़लति कमु करण वारो हिकदमि न कंदो आहे, उहो अंदर ई अंदर सोचंदो रहंदो, जॾहिं हुनखे समय मिलंदो त उहो ग़लति कमु करे छॾंदो आहे। असां त सोचूं था, असां त ॿारनि खे कुझु बि चऊं था, नुंहंरनि ससुनि खे कंहिंखे बि कुझु बि चऊं था, तूं खां पैसा बर्बाद थो करे, कमाए नथो, पढ़े नथो, हुननि जे दिमाग़ में छा प्लानिंग थी हले न, उहो माण्हू सम्झी न सघंदा आहिनि। पोइ जॾहिं हिकदमि ग़लति काम करे छॾंदा आहिनि न, पोइ माण्हुनि खे पश्चाताप थींदो। त इन करे बाबा असांखे छा था चवनि कि सदा सावधान रहो। अच्छा मीठे मीठे ॿारनि, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना सर्व वरदाननि खे समय ते कार्य में लॻाए करे फलीभूत ठाहिण वारा फल स्वरूप ठहो। बाबा चवनि था कि जो बि परमात्मा असांखे सुठी सुठी शिक्षायूं ॾींदा आहिनि, उन्हनि खे सदा स्मृति में रखो, रोज स्मृति में लायो। जो बि तव्हांखे सुठी सुठी ॻाल्हि लॻंदी आहे न जीवन में धारण करण लाइ, जेकी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे रोज स्मृति में लायो, परमात्मा खे यादि करो, तॾहिं ई असां उनखे धारण करे सघंदासीं, मतिलबु कर्मनि में लाए सघंदासीं। स्लोगन आहे विशेषता रूपी विशेषता प्रभु प्रसाद आहे, इनखे सेवा में लॻायो, बांटो ऐं वधायो। ठीकु आहे। ओम शांति।